अस्सलामुअलैकुम दोस्तों, पाण एक दफ़ो ॿीहर अवां सां मुखातिब आहियूं असेंबली सेशन में। बुनियादी तौर ते जेकी सिंध हुकूमत जे तरफ़ां एजुकेशन पॉलिसी आहे उन में इहो आहे त कंहिं बि शागिर्द जी जेको आहे सो अटेंडेंस कम अज़ कम जेको आहे वेड़ींदा वञोसि, अटेंडेंस कम अज़ कम जेको आहे सो 75% हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं अटेंडेंस 75% न आहे त यकीनन हुनजो इम्तिहानी फार्म जेको आहे सो डिस्टर्ब थी सघे थो, उहो नथो भरिजे। हिकिड़ो मिंट सां ई इशारो कंदो पाणे। हा, इन जे लाइ सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे, वालदेन के, सिविल सोसाइटी के, कॉलेज सां ताउन कयो, पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो। ऐं जेकर अटेंडेंस मुकमल न हूंदी त यकीनन अव्हां खे ई तकलीफ़ ईंदी ऐं उन तकलीफ़ जे करे अव्हां जो इम्तिहानी फार्म जेको आहे सो कंहिं बि मरहले ते कैंसिल थी सघे थो। उन सॼी सिचुएशन खां पाण खे बचाइण लाइ बाबा हिकिड़ी लाइन पूरी त थिए पोइ निकिरो तकड़ा। सिचुएशन के बेहतर करण लाइ अव्हां जे ॿारनि जो तइलीमी इदारे जे अंदरि अचणु ज़रूरी आहे, क्लास अटेंड करणु ज़रूरी आहे, प्रैक्टिकल थियो या ॿियूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उन जे अंदरि उन जो हिसो या निमाया थियणु ज़रूरी आहे। पॉलिसियुनि खे जेको आहे सो इज़त ॾियो ऐं सिंध हुकूमत जे तरफ़ां जेकी बि पॉलिसी आहे उनखे फॉलो कयो। अटेंडेंस 75% हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे ऐं उनखे फॉलो करणु ज़रूरी। बग़ैर टाए वारा पुट ॿाहिरि बीहो, बग़ैर टाए वारा। हिकु दफ़ो ॿीहर उन सॼी पॉलिसी खे वरजायूं पिया त शागिर्द जो 75% अटेंडेंस हाज़िरी कॉलेज जे अंदरि ज़रूरी आहे, क्लासनि जे अंदरि ज़रूरी आहे। न अचण जी सूरत में उनजो इम्तिहानी फार्म कंहिं बि मरहले ते कैंसिल थी सघे थो ऐं ॿार खे यकीनन तकलीफ़ ईंदी। हलंदा हलो पुट, हलंदा हलो, शाबाश। बग़ैर टाए वारो पाण निकिरी अचे ॿाहिरि। हरी ऐप बग़ैर टाए वारो। हलंदा हलो बच्चा, हलंदा हलो, शाबाश। हरी ऐप, हरी ऐप, हरी ऐप।